मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे फरमान अली चन्नास। मेहर में वधंदड़ बदमनी ऐं 4 ॾींहं अॻु फ्रूट जे वापारी बाबू खोसो सां थियल लखे रुपयनि जी फुर वारे वाक़े ख़िलाफ़ नौजवान एक्शन कमेटी पारां शेर खान खोसो, काशिफ खोखर, बाबू खोसो, मुख्तियार सिंधी, आमिर लाशारी, आशिक खोसो, सैयद लियाकत शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में 3 किलोमीटर पैदल मार्च करे नेशनल प्रेस क्लब मेहर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी समूरी शहर जो गश्त करे बदमनी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा रहिया। उन मौक़े ते मुज़ाहिरीन नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वापारी बाबू खोसो खां थियल लखे रुपयनि जी फुर वारे वाक़े खे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस हिन वक़्त ताईं का कार्रवाई करे न सघी आहे। हुननि चयो त मेहर में ॾोहारी सरगर्म थी विया आहिनि। हथियारनि सां शहरियुनि, दुकानदारनि ऐं वापारियुनि खे यरग़माल बणाए सरेआम फुर करे आसानी सां फ़रार थी वञनि था ऐं शहरी वापारी गैर महफ़ूज़ बणियल आहियूं, पर पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ का कार्रवाई करण लाइ तयार नाहे। हुननि चयो त वापारी बाबू खोसो समेत ॿियनि वापारियुनि शहरियुनि खां थियल लखे रुपयनि जी फुर वापसि कराए अमनो अमान बहाल कयो वञे। हुननि चयो त अमनो अमान बहाल न थियो त फुर थियल रक़म वापसि न थी त नौजवान एक्शन कमेटी मेहर पारां सुभाणे खां घंटाघर चौक ते बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे एहतिजाजी तहरीक वधाई वेंदी।